أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل اللهم فاطر السماوات والأرض عالم الغيب والشهادة أنت تحكم بين عبادك فيما كانوا فيه يختلفون अवां चओ ए अल्लाह आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करण वारा ग़ाइब ऐं हाज़िर शयुनि खे ॼाणण वारा अवां पंहिंजे बंदनि जे विच में उन्हनि ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो फ़रमाईंदव जिन में हू इख़्तिलाफ़ करे रहिया आहिनि। यानी माक़बल में जेका सूरत हाल हुई त हिननि खे मुकमल दावत ॾिनी वई ऐं मुकमल तरीक़े सां पूरे तरीक़े सां हिननि खे सम्झायो वियो, पर हाणे जॾहिं कोन पिया सम्झनि ऐं पंहिंजे ज़िद ते अड़िया बिया आहिनि त पोइ तव्हां इहो दुआ जे अंदाज़ में इहा ॻाल्हि कयो त या अल्लाह ए आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करण वारा ए ग़ैब खे यानी लिकल खे ऐं ज़ाहिर खे ग़ाइब खे ऐं हाज़िर खे ॼाणण वारा अवां ई पंहिंजे बंदनि में उन्हनि जे इख़्तिलाफ़ी ॻाल्हियुनि में फ़ैसिलो फ़रमाईंदव। माना अल्लाह जे सुपुर्द करे छॾियो हाणे मामले खे त हीअ जेके हिननि जे विच में इख़्तिलाफ़ात आहिनि इन इख़्तिलाफ़ात जो फ़ैसिलो अल्लाह ताला ई फ़रमाईंदो। मारिफ़ुल क़ुर में हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो त इहो फ़रमायो त मुस्लिम शरीफ़ में हिकिड़ी रिवायत आहे अबू सलमा बिन अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, उन्हनि अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पुछो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदा हुआ त पोइ कहिड़ी दुआ पढ़ंदा हुआ? पाण फ़रमायो त हीअं चवंदा हुआ अल्लाहुम्मा रब्ब जिब्राईल व मीकाईल व इसराफ़ील फ़ातिर अस्समावाति वल अर्ज़ आलिमल ग़ैबि वश्शहादति अंत तहकुम बैन इबादिक फ़ीमा कानू फ़ीहि यख़्तलिफ़ून इहदिनी लिमख़्तलिफ़ फ़ीहि मिनल हक़्क़ि बिइज़्निक इन्नक तहदी मा तशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम। इहा दुआ पाण पढ़ी इन में हीअ आयत बि अची थी वञे सूरह ज़ुमर जी। ऐं हज़रत सईद इब्न जुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ॻाल्हि में फ़रमायो त यानी मूंखे क़ुर पाक जी हिकिड़ी आयत मालूम आहे त जेको माण्हू उहा क़ुर जी आयत पढ़ी जेका बि दुआ घुरंदो उहा उनजी दुआ क़बूल थी वेंदी। उहा हीअ आयत आहे सूरह ज़ुमर जी हीअ आयत आहे। ऐं इन जे अंदरि जेको आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि लिखियलु आहे मारिफ़ुल क़ुर में त रूहुल मानी तफ़सीर रूहुल मानी ऐं अरबी जो उन जे हवाले सां त हिकिड़े माण्हूअ कंहिं बुज़ुर्ग खां कंहिं आलिम खां पुछो मुतक़द्दिमीन मां हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे बारे में त उन्हनि हिकिड़ी थधो साहु भरियो ऐं पोइ उन्हनि हीअ आयत पढ़ी त मक़सदु छा आहे त सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो पाण में जेके इख़्तिलाफ़ात वग़ैरह थिया आहिनि उन्हनि में हिकिड़े अदब जी तालीम आहे त भई असां खां अल्लाह पाक कोन पुछंदो क़बर में हशर में आख़िरत में इहो कोन पुछंदो त भई हक़ ते केरु हो छो हो हीअ इख़्तिलाफ़ छो थिया। भई अल्लाह ताला पाण ई पंहिंजो फ़ैसिलो फ़रमाईंदो। असांखे त उन्हनि कमनि में लॻणो आहे जेके असां खां क़बर में पुछा वेंदा, असां खां हशर में पुछा वेंदा, असां खां पुछियो वेंदो जेको पुछाणो थींदो असांजे मथां कहिड़ा फ़र्ज़ वाजिब आहिनि। असां उन्हनि शयुनि में छो लॻूं जिन जे बारे में अल्लाह पाक पाण ई फ़ैसिलो फ़रमाईंदो। त बहरहाल जेके बि इख़्तिलाफ़ात आहिनि उन्हनि इख़्तिलाफ़ात जो असुलु फ़ैसिलो जेको क़यामत जे मैदान में थींदो त हिते माण्हू अल्लाह जे सुपुर्द करे इन ॻाल्हि खे। अॻियां फ़रमायो वलौ अन्न लिल्लज़ीन ज़लमू मा फ़िल अर्ज़ जमीअन व मिस्लहु मअहु लफ़्तदौ बिही मिन सूइल अज़ाबि यौमल क़ियामह व बदा लहुम मिनल्लाहि मा लम यकूनू यहतसिबून। चलो हिते हिन खे ख़तमु था करियूं इंशा अल्लाह ताला हिन आयत खां, छो त हिन में वरी वधीक तफ़सील आहे।
कलाम तवील थी वेंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक।